बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुम्मा बअद ज़ालिकल इज्माउ अला नौअैन मुरक्कबुन व गैर मुरक्कबुन फल मुरक्कबु मा इज्तमा अलैहिल आराउ अला हुक्मिल हादिसति मअ वजूदिल इख्तिलाफि फिल इल्लति व मिसालुहु इज्माउ अला वजूदिल इंतिकाज़ इंदल क़ैइ व मस्सिल मिरअति। पुठे सबक में असां इजमा जी लुग़वी ऐं इस्तिलाही माना ऐं इजमा केरु करे सघे थो, कंहिंजो इजमा क़ाबिल हुज्जत आहे ऐं इजमा जो सबूत क़ुरान ऐं हदीस वञा ऐं उन खां बाद में इजमा जा ॿ क़िस्म पढ़ियासीं, इजमा सनदी ऐं इजमा मज़हबी। पोइ इजमा सनदी जा असां 4 क़िस्म पढ़ियासीं। इहो बहस मुकमिल थी आयो। अॼोके सबक में मुसन्निफ़ जेके पोते ॿुधायो त इजमा जा 2 क़िस्म आहिनि, इजमा सनदी ऐं इजमा मज़हबी। इजमा सनदी जो बहस मुकमिल करण खां बाद मुंहिंजे अॼोके सबक में इजमा मज़हबी जो बहस करे रहियो आहे। इजमा सनदी तारीफ़ इहा थी आई त जंहिंमें तमाम उलमा कंहिं ज़माने में मुज्तहिदीन कंहिं हिक मसइले ते मुत्तफ़िक़ थियनि। अॼोके सबक में इजमा मज़हबी आहे। इजमा मज़हबी चइबो आहे जंहिं में कुझु मुज्तहिद कंहिं हिक मसइले ते क़ौलनि जे एतबार सां मुत्तफ़िक़ थियनि, यानी कुझु मुज्तहिद कंहिं हिक मसइले ते पंहिंजा अक़वाल बयान कनि, उनखे इजमा मज़हबी चइबो आहे। इजमा मज़हबी जा मुसन्निफ़ ॿुधाए थो त 2 क़िस्म आहिनि, हिकिड़ो मुरक्कब, ॿियो गैर मुरक्कब। मुरक्कब जी तारीफ़ मुसन्निफ़ कई आहे, गैर मुरक्कब जी तारीफ़ कोन कई अथई। उनजे करे जो जॾहिं असां मुरक्कब जी तारीफ़ सम्झंदासीं त गैर मुरक्कब जी तारीफ़ असांखे बज़ात ख़ुदि सम्झ में अची वेंदी। उनजे करे मुसन्निफ़ गैर मुरक्कब जी तारीफ़ नाहे कई। मुरक्कब जी तारीफ़ तव्हां नहव में बि पढ़ी आया हो। मुरक्कब उनखे चइबो आहे त ॿिनि खे मिलाए हिकु कयो वञे। उसूल फ़िक़ह में इजमा मुरक्कब चइबो आहे उनखे त जंहिंमें मुहद्दिसनि जूं को मसइलो पेश अचे, उन मंझि फ़क़ीहनि जूं मुज्तहिदीन जूं मुहद्दिस न पर मुज्तहिदनि जूं जेकी राय आहिनि कंहिं बि हिक मसइले ते, उहे राय मुत्तफ़िक़ थियनि, हुकुम ॿिन्ही जो मुत्तफ़िक़ हुजे, पर इल्लत जेका आहे उहा अलॻि अलॻि हुजे। सम्झ में ॻाल्हि आई? इजमा मुरक्कब छाखे चवंदासीं त मुख़्तलिफ़ मुज्तहिदीन का फ़तवा ॾियनि, पोइ हुकुम उन्हनि जो हिकु साॻियो ई हुजे। माना हो बि मुज्तहिद चवे त इहो जाइज़ आहे, हो बि चवे जाइज़ आहे, हो बि चवे जाइज़ आहे, या हू बि चए नाजाइज़ आहे, हू बि चए नाजाइज़ आहे, हू बि चवे, यानी हुकुम सभिनीनि जो साॻियो ई हुजे, पर इल्लत सबबु उन्हनि जो मुख़्तलिफ़ हुजे। त हुन इन ते छाजे करे सभु हुकुम लॻायो, इन जो फ़िलाणे मुज्तहिद इन ते कहिड़े वजह जे करे हुकुम लॻायो, फ़िलाणे मुज्तहिद उन ते कहिड़े वजह जे करे हुकुम लॻायो। ठीकु आहे? यानी कि इन मिसाल इन्हीअ में असांखे मुज्तहिदनि जा हुकुम हिक जहिड़ा ई मिलंदा, पर इल्लतूं सबब उन में मुख़्तलिफ़ हूंदा। मिसाल इन जो आहे त कंहिं शख़्स उल्टी कई आहे ऐं उन औरत खे हथ बि लॻायो आहे, त हाणे इमाम आज़म अबू हनीफ़ा वटि उन शख़्स जो वुज़ू टुटी पवंदो ऐं इमाम शाफ़ी अलैहि रहमत वटि बि उन जो वुज़ू टुटी पवंदो। हाणे इन ई मसइले मंझि 2 मुज्तहिद आहिनि, हिकिड़ो इमाम आज़म, ॿियो हज़रत इमाम शाफ़ी। ॿिन्ही जी फ़तवा आहे त इन्हनि जो वुज़ू टुटी पवंदो, यानी हुकुम ॿिन्हिनि वटि साॻियो आहे, पर वुज़ू टुटण जो सबबु इल्लत ॿिन्हिनि वटि मुख़्तलिफ़ आहे। इमाम आज़म अबू हनीफ़ा फरमाए थो त उन शख़्स जो वुज़ू इन सबब जे करे, इन इल्लत जे करे टुटंदो छो त उन उल्टी कई आहे।
ऐं जेको उल्टी कंदो आहे उन जो वुज़ू टुटी पवंदो आहे। ऐं इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त इन जो वुज़ू उन जे करे टुटंदो छो त उन औरत खे हथु लॻायो आहे। औरत खे हथु लॻाइण जे करे हाणे उन जो वुज़ू टुटी पवंदो। त वुज़ू टुटण जो हुकुम त ॿिन्ही मुज्तहिदनि वटि आहे, पर वुज़ू टुटण जो सबबु जेको बयानु था कनि उहो ॿिन्हिनि जो सबबु इल्लत अलॻि अलॻि ई आहे। त इनखे चइबो आहे इजमाए मुरक्कब। उन खां बाद में ॿुधाए रहियो आहे त हाणे इजमा मुरक्कब में त ईअं थींदो आहे त हुकुम ॿिन्ही जो साॻियो हूंदो आहे पर इल्लत मुख़्तलिफ़ हूंदी आहे। पोइ जेकॾहिं ईअं थिए त कंहिं हिकु इल्लत जेका कंहिं क़तई दलील सां साबित थी वञे त हीउ जेको सबबु आहे, इहा जेका इल्लत आहे वुज़ू टुटण जी सा सही आहे, ऐं हीअ जेका इल्लत आहे वुज़ू टुटण जी सा सही न आहे। मसलन कंहिं दलील सां इहो साबित थी वञे, जेकॾहिं को अहिड़ो दलील अचे जंहिंसां इहा ॻाल्हि साबित थी वञे, मिसाल त उल्टी करण सां वुज़ू नथो टुटे, या को अहिड़ो दलील अचे जंहिंसां इहा ॻाल्हि साबित थी वञे त औरत खे हथु लॻाइण सां वुज़ू नथो टुटे, त जेकॾहिं का अहिड़ी इल्लत आई, को अहिड़ो को दलील आयो जंहिंसां इहा ॻाल्हि साबित थी वई त उल्टी करण सां वुज़ू नथो टुटे, त इमाम आज़म जेका फ़तवा ॾिनी आहे उहा फ़तवा कल अदम करार ॾिनी वेंदी। जेकॾहिं अहिड़ो को दलील अचे थो जंहिंसां इहा ॻाल्हि साबित थिए थी त औरत खे हथु लॻाइण सां वुज़ू टुटी थो पवे, या औरत खे हथु लॻाइण सां वुज़ू नथो टुटे, माना अहिड़ो को दलील आयो जंहिंसां का अहिड़ी ॻाल्हि साबित थी वई, त साबित थियण खां बाद मंझि जेका मुज्तहिद फ़तवा ॾिनी आहे उहा फ़तवा ख़तमु थी वेंदी, छो त उहा फ़तवा थी आहे उन इल्लत ऐं उन सबब जे करे। जॾहिं उहा इल्लत ऐं सबब बाक़ी न रहंदो त उहा फ़तवा बि बाक़ी न रहंदी। उन खां बाद में हिकिड़ो एतराज़ थी रहियो आहे, हिकिड़ो अशकाल थी रहियो आहे त इजमा मुरक्कब जेको आहे उनखे असां दलील करार ॾियूं था, दलील वठूं था न इजमा मुरक्कब मंझि, त जंहिं मंझि मुज्तहिद का फ़तवा ॾियनि उनजो हुकुम साॻियो ई हुजे पर इल्लत मुख़्तलिफ़ हुजे। त एतिराज़ इहो थी रहियो आहे त इहो जेको इजमा मुरक्कब आहे इहो दलील हुजणु न घुरिजे, छो त इजमा मुरक्कब बातिल ते इजमाउ आहे, ग़लति मसइले ते इजमाउ आहे। कीअं ग़लति मसइले ते इजमाउ आहे? मिसाल जेको असां पढ़ियोसीं त जंहिंमें उल्टी वारे मसइले में इमाम आज़म अबू हनीफ़ा वुज़ू जे टुटण जी फ़तवा ॾिए थो ऐं इमाम शाफ़ई वुज़ू न टुटण जी फ़तवा ॾिए थो, त ॿिन्हिनि मञा को हिकु सही हूंदो, ॿई त सही न हूंदा न। या इमाम आज़म मुसीब हूंदो, माना मसइले खे सही पहुचणो हूंदो, दुरुस्त फ़तवा ॾींदो हूंदो, या इमाम आज़म इन मसइले में मुख़्ती हूंदो, ख़ता कंदड़ हूंदो, या इन ई मसइले में इमाम शाफ़ई दुरुस्त हूंदो, या इन मसइले में इमाम शाफ़ई ख़ता कंदड़ हूंदो। या मसे में औरत खे छुअण वारे मसइले में असां पढ़ियोसीं, उन मंझि बि इमाम आज़म जी फ़तवा आहे त औरत खे हथु लॻाइण सां वुज़ू नथो टुटे, इमाम शाफ़ई फ़तवा आहे त औरत खे हथु लॻाइण सां वुज़ू टुटे थो। इन्हनि ॿिन्ही इहे ॿई सही नथा थी सघनि, ॿिन्हिनि मञा कंहिं हिक जी फ़तवा सही हूंदी, को हिकु मुसीब हूंदो, को हिकु मुख़्ती हूंदो, कंहिं हिकु मसइले खे सही पहुतो हूंदो, को हिकिड़ो मसइले खे सही पहुची न सघियो हूंदो। त इन इजमा में छा आहे, ख़ता ते इहो इजमा आहे, बातिल ते इहो इजमा आहे, ऐं जेको इजमा बातिल ते आहे उहो इजमा दलील हुजणु न घुरिजे। ठीकु आहे, एतिरा सम्झ में अची वियो? त पोइ इनखे अव्हां दलील करार न ॾियो, छो था अव्हां इनखे दलील करार ॾियो? उन खां पोइ मुसनिफ़ इन जो जवाबु बयानु कयो आहे। इहो आहे त इहो जेको
एतराज़ थियो त इन्हनि मंझि इहो इजमा बातिल ते आहे ऐं इन्हनि मंझां कोई बि ख़ता ते थी सघे थो ऐं कोई बि दुरुस्तगीअ ते थी सघे थो। चए थो इहो असांजो हिकिड़ो वहम आहे ऐं इहा हिकु असांजी सोच आहे, पर इहो यकीनी तौर सां साबित न थियो आहे त इमाम शाफ़ी ख़ता ते आहे या इमाम आज़म ख़ता ते आहे। इहा ॻाल्हि साबित दलील सां नाहे थी। सो असांखे इहो वहम आहे, असांखे इहो अशकाल आहे त ॿिन्हिनि मंझां कोई बि ख़ता ते थी सघे थो या कोई बि दुरुस्तगीअ ते थी सघे थो। अञा इहा ॻाल्हि कंहिं दलील सां साबित या ज़ाहिर नाहे थी, पर इहा ॻाल्हि असांजे अञा वहमनि में ऐं गुमान में इहा ॻाल्हि आहे, पर इहा ॻाल्हि अञा साबित नाहे थी। सो साबित न हुजणु सिर्फ़ु वहम जी बिना ते असां इनखे बातिल जो इजमा, बातिल ते इजमा हुजणु चई नथा सघूं। ठीकु आहे, सम्झ में आयो? त यानी कि इमाम आज़म खे मुफ़्ती चवणु, मुफ़्ती ख़ताकार चवणु इन मसइले में, या इमाम शाफ़ी खे ख़ताकार चवणु, इहा का ॻाल्हि दलील सां साबित अञा नाहे थी। इहो सिर्फ़ु असांजे वहम ऐं गुमान में आहे त कोई बि इन्हनि मंझां ख़ताकार थी सघे थो। सो इहा ॻाल्हि अञा वहम में आहे, गुमान में आहे। इहा ॻाल्हि क़तई तौर ते अञा साबित नाहे थी त केरु सही आहे केरु ग़लति आहे। जॾहिं अञा इहा ॻाल्हि कंहिंजे सही या कंहिंजे ग़लति हुजण जी ॻाल्हि अञा साबित नाहे थी त सिर्फ़ु वहम जे करे असां इन इजमा खे बातिल ते इजमा चई नथा सघूं। बाक़ी इजमा ठीकु आहे, गैर मुरकब इजमा मुरकब जी तारीफ़ थी वई, त हाणे इजमा गैर मुरकब जी तारीफ़ अव्हांखे बस ख़ुदि सम्झ में अची वेंदी। त इजमा मुरकब में छा हुयो त मुज्तहिद जो हुकुम साॻियो ई हुजे पर उन में इल्लतूं मुख़्तलिफ़ हुजनि, ऐं इजमा गैर मुरकब में इहो हूंदा त हुकुम बि साॻियो हुजे ऐं उन में इल्लत बि साॻी हुजे। मिसाल जीअं सबीलैन में जा काई बि शइ निकिती त उन सां वुज़ू टुटी थो पवे। इमाम शाफ़ी अलैहि रहमत वटि बि ऐं इमाम आज़म अलैहि रहमत वटि बि, ऐं इल्लत बि साॻी आहे त सबीलैन मां कंहिं शइ जो निकिरणु, ऐं हुकुम बि साॻियो आहे वुज़ूअ जे टुटण जो, त इनखे चइबो इजमा गैर मुरकब। ठीकु आहे, त हाणे असां इहो मसइलो पढ़ी आयासीं। इजमा गैर मुरकब में इमामनि जो हुकुम साॻियो हूंदो आहे मुज्तहिदनि जो, पर इल्लत, ऐं पोइ असां इहो पढ़ियोसीं त जेकॾहिं इल्लत ख़तमु थी वञे त उन जो मुज्तहिद जो हुकुम बि ख़तमु थी वेंदो। जेकॾहिं इल्लत मौजूदु हूंदी त हुकुम बि, यानी कि जेकॾहिं कंहिं दलील सां इहा ॻाल्हि साबित थी वञे त वुज़ू उल्टी वुज़ूअ खे नथी टोड़े, जेकॾहिं कोई अहिड़ो दलील अचे थो जंहिंसां इहा ॻाल्हि साबित थिए थी त उल्टीअ सां वुज़ू नथो टुटे, त इमाम आज़म जेका फ़तवा ॾिनी आहे उल्टीअ सां वुज़ू टुटण जी, उहा फ़तवा कल अदम थी वेंदी, उहा फ़तवा ख़तमु थी वेंदी। जेकॾहिं कोई अहिड़ो दलील अचे थो जंहिंसां इहा ॻाल्हि साबित थिए थी त औरत खे हथु लॻाइण साण वुज़ू नथो टुटे या वुज़ू टुटे थो, जंहिंजे मुतालिक़ बि फ़तवा आई कंहिं दलील सां, त उहा जेका इमाम साहब फ़तवा ॾिनी उहा ख़तमु थी वेंदी। चए थो इन उसूल ते हाणे कुझु मसइला निकिरनि था। कहिड़ो उसूल? उसूल वरी सम्झो त जेकॾहिं इल्लत ख़तमु थी वई त हुकुम बि ख़तमु थी वेंदो, जेकॾहिं इल्लत बाक़ी रहंदी त हुकुम बि बाक़ी, छो त हुकुम आयो ई इल्लत जे करे आहे। इल्लत बाक़ी हूंदी त हुकुम बि बाक़ी हूंदो। जेकॾहिं कंहिं वजह जे करे, कंहिं सबब जे करे इल्लत ख़तमु थी वई आहे त हाणे हुकुम बि ख़तमु। उन जा 4 मिसाल मुसनिफ़ बयानु करे रहियो आहे। उहे मिसाल सम्झंदासीं त असांखे सही तरह सां उसूल बि सम्झ में अची वेंदो। मिसाल हिकिड़ो, काज़ी को फ़ैसिलो कयो आहे, मिसाल ॾियां थो, मसलन मुबीन चयो वियो कोर्ट में, केस दाख़िल कयईं त हाफ़िज़ मूंखां कर्ज़ु वरितो हुयो 1 लख रुपया, हाणे उहो कर्ज़ु मूंखे वापसि नथो ॾिए। कोर्ट में वियो, केस दाख़िल कयईं, काज़ी हुनखे चवंदो त तूं मूं वटि 2 गवाह पेश कर। मुबीन वियो किथां रस्ते मंझां 2 माण्हू वठी आयो, उनखे कुझु पैसा ॾिनई, कूड़ा गवाह बनाई त हाणे तव्हां गवाही ॾियो त हाफ़िज़ मूंखां 1 लख रुपया वरितो हुयो, असां उहो पंहिंजी अखियुनि सां इहो ॾिठोसीं, असांखे इन ॻाल्हि जी ख़बर आहे।
उहे विया कोर्ट में, हुननि कूड़ी गवाही ॾिनी। हाणे जॾहिं काज़ीअ वटि गवाही थी त काज़ी गवाही खे क़बूल कंदो, गवाही थी वई त हाणे काज़ी फ़ैसिलो कंदो, पोइ हाफ़िज़ मुबीन खे 1 लख रुपया अदा करे ॾींदो। ठीकु आहे, छो ॾींदो? छो त गवाही आई आहे। गवाही हुजणु शरीयत में दलील आहे त जेकॾहिं गवाह साबित कनि था कंहिं ॻाल्हि खे त काज़ी उन मसइले में फ़तवा ॾींदो, ऑर्डर जारी कंदो। पर कुझु वक़्तु गुज़रियो, पोइ काज़ीअ खे ख़बर पई त हीअ जेके गवाह आहिनि इन्हनि जी गवाही दुरुस्त न आहे। कीअं? मसइलनि ख़बर पई त इहे जेके गवाह आहिनि से ग़ुलाम हुया, ग़ुलाम जी गवाही क़बूल न आहे थींदी। या इहा ख़बर पई त गवाह बाद में आया, पोइ चवनि त असां इहा कूड़ी गवाही ॾिनी हुअसीं, असां धोखे में आया हुआसीं, हाणे असांखे हिदायत जो रस्तो अची वियो आहे, असां पंहिंजे इन गुनाह था तौबा था कयूं, काज़ी अची ॿुधायनि त असां इहा गवाही असां ग़लति ॾिनी हुअसीं। त हाणे इहो मसइलो जेको काज़ीअ कयो हुयो इहो नाफ़िज़ थींदो या न थींदो? ठीकु आहे, त मुसन्निफ़ फरमाए थो इहो जेको काज़ीअ जेको मसइलो जेको फ़तवा जेका ॾिनी हुई इहा मुदई जे हक़ में, माना जेको फ़रियाद करे रहियो आहे मुबीन, इन जे हक़ में त इहा जारी थींदी, पर मुद्दा अलैह यानी जेको जवाबदार आहे हाफ़िज़ ऐं गवाह, उन्हनि जे हक़ में जे इहा फ़तवा जारी न थींदी। कीअं? त हाणे माना गवाह जेके कूड़ा आहिनि उहे कूड़ा रहंदा ऐं मुद्दा अलैह सही आहे, उन कर्ज़ कोन वरितो आहे, उन जे हक़ में इहा फ़तवा जारी न थींदी, पर मुद्दा जे हक़ में इहा फ़तवा जारी थी वेंदी। माना मुबीन खां 1 लख रुपया वापसि न वरितो वेंदो, उहो 1 लख रुपया जेको वियो सो तो ॾेई छॾियो मुबीन खे भई। अच्छा, पोइ इते वरी इहो एतराज़ थी सघे थो त जेकॾहिं इल्लत जे ख़तम हुजण जे करे हुकुम बि ख़तम थो थी वञे त पोइ त मुदईअ खां पैसा बि वापसि वरिता वञनि। पोइ चवनि बा तूं कूड़ा गवाह आंदा हुया, तो कोर्ट खे धोखो ॾिनो, हाणे 1 लख रुपया पंहिंजो वापसि करे हुनखे ॾे, तोखां हिन 1 लख रुपया कर्ज़ वरितो ई कोन हुयो। पर मुसन्निफ़ फरमाए थो त जेको मुद्दा जे हक़ में जेको फ़ैसिलो थियो हुयो न, उहो उन जे करे न थियो त हुन को कर्ज़ वरितो आहे या न आहे वरितो। मुद्दा जे हक़ में जे फ़रियादीअ जे हक़ में जे जेको काज़ीअ फ़तवा ॾिनी हुई उहा उन जे करे ॾिनी हुई त गवाहनि गवाही ॾिनी आहे, सिर्फ़ु गवाहनि जी गवाहीअ जे करे उहा फ़तवा ॾिनी वई हुई मुद्दा जे हक़ में, ऐं गवाही त मौजूदु हुई ऐं शरीयत में गवाही दलील आहे। सो इन इल्लत जे करे मुद्दा जे हक़ में इहो फ़ैसिलो बातिल न थींदो। बाक़ी गवाहनि ते चटी ज़िमान रखियो वेंदो, उहो 1 लख रुपया ज़िमो भरणो थींदो गवाहनि जो, त तव्हां कूड़ी गवाही छो ॾिनी, तव्हांखे कूड़ी गवाही ॾियणु न घुरिजे। हा, त गवाहनि खां उहो 1 लख रुपया वठी करे ऐं हाफ़िज़ खे यानी मुद्दा अलैह खे ॾिनो वेंदो। सम्झ में ॻाल्हि आई? उन खां बाद में त इन मिसाल में बि असांखे इहा ख़बर पई त इल्लत जे ख़तम थियण साण हुकुम बि ख़तम थी थो वञे। उन खां अलावा अञा ॿियो मिसाल जेको अञा वाज़े आहे, मुअल्लफ़तुल क़ुलूब, ज़कात जे क़िस्मनि में जा मसारिफ़ ज़कात में जा हिकिड़ो क़िस्म मुअल्लफ़तुल क़ुलूब आहे। मुअल्लफ़तुल क़ुलूब छा आहे त इब्तिदाई इस्लाम, जॾहिं इस्लाम शुरू में हुयो, अञा इस्लाम अञा कमज़ोर हुयो, त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम कुझु रईसनि खे, कुझु सरदारनि खे ज़कात जो, सदकात ख़ैरात जो पैसो कुझु ॾींदा हुया ऐं उन्हनि खे माले गनीमत में जा बि हिसो ॾींदा हुया। छो ॾींदा हुया? मुअल्लफ़तुल क़ुलूब जी माना आहे दिलनि खे नरम करणु, तां त उहो माल ॾिसी करे उन्हनि जी दिलि नरम थिए ऐं उहे मुस्लमाननि सां सचा रहनि, मुस्लमान इस्लाम ते उहे रहनि, मुस्लमाननि सां उहे सचा रहनि। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मुअल्लफ़तुल क़ुलूब उन्हनि सरदारनि खे माले गनीमत में जा हिसो ॾींदा हुया। ॼण जो वजह छा हुयो?
त उन वक़्तु इस्लाम कमज़ोर हुयो, इहे इस्लाम सां सचा रहनि, इस्लाम जो साथ ॾियनि। उन जे करे हुज़ूर अलैहिस्सलाम कुझु सरदारनि खे माल मिल्कियत ॾींदा हुया त जेकॾहिं सरदार इस्लाम आणींदा त सरदारनि जे मातहत उन्हनि जो जेको बि अवाम आहे, उन जो जेको क़बीलो आहे, उहे सभई इस्लाम ते अची वेंदा। हुज़ूर अलैहिस्सलाम जॾहिं हिन दुनिया मां पर्दो फरमाए विया त हज़रत अबू बकर जो ख़िलाफ़त जो दौरु आयो त कुझु सरदार हज़रत अबू बकर वटि आया ऐं उन्हनि खे हज़रत अबू बकर खे अची अर्ज़ु कयनि त फ़िलाणी जेका ज़मीन आहे सा हुज़ूर अलैहिस्सलाम बि पंहिंजे ज़माने में असांखे मुअल्लफ़तुल क़ुलूब हुजण जे करे माल गनीमत मां हिसो ॾींदा हुया, हाणे हीअ ज़मीन तव्हां असांखे ॾियो। त पोइ हज़रत अबू बकर उन्हनि खे उहा ज़मीन लिखी ॾिनी त इहा मां तव्हांखे ॾियां थो, छो त हुज़ूर अलैहिस्सलाम बि उन्हनि सरदारनि खे हिसो ॾींदा हुया माल गनीमत में जा, त हज़रत अबू बकर बि उन्हनि खे ॾिनो। उन सरदारनि इहो सोचियो त हाणे असां इन जी तस्दीक हज़रत उमर खां बि करायूं, छो त उहो बि हिकिड़ी हैसियत रखे थो, उहो बि तस्दीक करे त पोइ असांजी ज़मीन इहा यकीनी थी वेंदी। जॾहिं उहे हज़रत उमर वटि आया, हज़रत उमर खे अची चयनि त हज़रत अबू बकर जेको ख़लीफ़ो आहे उन ई असांखे हीअ ज़मीन लिखी ॾिनी आहे, हाणे तव्हां बि इन जी तस्दीक कयो तां त इहा ज़मीन असांखे यकीनी तौर ते मिली वञे। त हज़रत उमर उन्हनि खे चयो अच्छा ॾेखारियो पर्चो, तव्हांखे छा लिखी ॾिनो आहे हज़रत अबू बकर। त हुननि कागज़ ॾेखारिया ज़मीन जा, त हज़रत उमर हेठि थुकियो ज़मीन ते ऐं उन्हनि कागज़नि खे चिॿो करे ऐं फाड़े छॾी, चई त इन जी का बि हैसियत नाहे। त हज़रत उमर पोइ उन्हनि खे चयो सरदारनि खे त असां हुज़ूर अलैहिस्सलाम जे दौर में अव्हांखे उन जे लाइ माले गनीमत मां हिसो मिलंदो हुयो जो उन वक़्तु इस्लाम कमज़ोर हुयो, असांखे ज़रूरत हुई तव्हांजे साथ ॾियण जी, सो असां उन जे करे माल मिल्कियत ॾींदा हुआसीं, तव्हां असां सां साथ ॾियो। पर हाणे अल्हम्दुलिल्लाह इस्लाम ताक़तवर आहे, हाणे असांखे अव्हांजी का बि ज़रूरत नाहे, हाणे अव्हां बि तमामु मुस्लमाननि जे हक़ में आहियो, जीअं ॿियनि मुस्लमाननि खे हक़ु मिले थो इन अव्हांखे बि मिलंदो, जीअं ॿियनि मुस्लमाननि जो हक़ु आहे उहो ई अव्हांखे हक़ु हूंदो, अव्हांखे को इनफ़िरादी हक़ु हाणे हासिलु न थींदो। त पोइ सहाबनि सभिनी, पोइ इहो जो मसइलो थियो त पोइ सभु सहाबा वेठा ऐं सभिनी सहाबनि इन ॻाल्हि ते इजमा कयो त हाणे मुअल्लफ़तुल क़ुलूब हुजण जे करे कंहिंखे बि का बि हिसो मिल्कियत मंझां माल मां न ॾिनो वेंदो। ठीकु आहे, त इन मिसाल मंझां बि असांखे इहो साबित थिए थो त इल्लत ख़तमु हुजण जे करे हुकुम ख़तमु थी थो वञे। ठीकु आहे, इल्लत कहिड़ी हुई, इस्लाम जो कमज़ोर हुजणु, इन जे करे सबबु इहो हुयो न, उन जे करे मुअल्लफ़तुल क़ुलूब खे मिल्कियत माल मां हिसो ॾिनो पियो वञे। त जॾहिं इल्लत ख़तमु थी वई, यानी इस्लाम कमज़ोर न रहियो, इस्लाम ताक़तवर थी वियो, त हाणे उन्हनि खे मिल्कियत मां हिसो ॾियण जी ज़रूरत नाहे, इल्लत ख़तमु थी वई त हाणे हुकुम बि ख़तमु। ठीकु आहे, सम्झ में आयो। ॿियो टियों मिसाल मुसनिफ़ बयानु कयो आहे ज़विल कुर्बा जो हिसो, यानी कि हुज़ूर अलैहिस्सलाम जा जेके क़रीबी रिश्तेदार हुया त माले गनीमत मां ज़कात वग़ैरह मां उन्हनि खे हिसो ॾिनो वेंदो हुयो। छो उन्हनि खे हिसो ॾिनो वेंदो हुयो, उहो उन जे करे जो हुज़ूर अलैहिस्सलाम जेके क़रीबी हुया उहे पंहिंजी ज़िंदगी उन्हनि वक़ुफ़ करे छॾी हुई हुज़ूर अलैहिस्सलाम जी हिफ़ाज़त करण में ऐं दीनी मुआमिलात सर अंजाम ॾियण में। त उहे अक्सर हुज़ूर अलैहिस्सलाम सां गॾु हूंदा हुया, हुज़ूर अलैहिस्सलाम जी हिफ़ाज़त बि कंदा हुया ऐं दीनी कमनि में उहे गॾु बि रहंदा हुया। त हाणे ज़रूरत पई त उन्हनि जा ज़ाती अख़राजात उन्हनि जा पूरे करण जे लाइ उन्हनि खे कुझु हिसो ॾिनो वञे। हुज़ूर अलैहिस्सलाम जा क़रीबी जेकी रिश्तेदार हुया ख़ानदानी, ऐं उन वक़्तु जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलाम जॾहिं इस्लाम जी तबलीग कई त पूरो अरब हुज़ूर अलैहिस्सलाम जो दुश्मन बणिजी वियो ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम खे तकलीफ़ ॾियण जे लाइ हू हर मौक़े जी तलाश में हुया, पर पोइ बि हुज़ूर अलैहिस्सलाम खे हो का वॾी तकलीफ़ ॾेई न सघिया। थोरियूं थोरियूं तकलीफ़ूं त ॾिननि,
पर नऊज़ हुज़ूर अलैहिस्सलाम खे शहीद करण जे लाइ हुननि केतिरा दफ़ा इरादो कयो, पर हुज़ूर खे अहिड़ी का बि तकलीफ़ ॾेई न सघिया। छो त हुज़ूर अलैहिस्सलाम जा जेके क़रीबी जेके रिश्तेदार हुया उहे हुज़ूर अलैहिस्सलाम जी मुदाफ़ियत कंदा हुया, उहे उन्हनि खे बचाईंदा हुया, कुफ़ारनि सां उहे विढ़िया। सो उन जे करे त हुननि हुज़ूर अलैहिस्सलाम जो साथ ॾिनो, हुज़ूर अलैहिस्सलाम खे हुननि बचायो ऐं हो दीनी कमनि में हुज़ूर अलैहिस्सलाम सां गॾु हुया। उन्हनि जे करे हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़िंदगी में उन्हनि खे बि हिसो ॾिनो वेंदो हुयो। लेकिन जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलाम जॾहिं हिन दुनिया मां पर्दो फरमाए विया, हाणे उन्हनि जी ज़रूरत न आहे त उहे हुज़ूर अलैहिस्सलाम जी हिफ़ाज़त कनि या उन्हनि जो को साथ ॾियनि। सो इहो सबबु इल्लत ख़तमु थी वई जंहिंजे करे हुननि खे ॾिनो वेंदो हुयो, त इल्लत ख़तमु करण जे करे पोइ उन्हनि जो इहो बि अख़राजात बंदि कया विया। सम्झ में आयो? उन खां पोइ चोथों मिसाल मुसनफ़ बयानु कयो आहे त कंहिं शख़्स नापाक कपिड़े खे धोतो सरके वग़ैरह सां। निजासत जा ॿ क़िस्म आहिनि, पलीती जा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ी आहे निजासत हक़ीक़ी, ॿी हूंदी आहे निजासत हुक्मी। निजासत हक़ीक़ी चइबो अहिड़ी निजासत जेका ज़ाहिरी तौरु नज़र अचे त हीअ कपिड़े ते जिस्म ते लॻल आहे, उनजे ख़तमु करण जो हुकुम इहो आहे त उनखे धोए या कंहिं बि शइ सां माण्हू उनखे ज़ाइल करे निजासत खे। जॾहिं उहा निजासत ज़ाइल थी वेंदी त उहो कपिड़ो पाक थी वेंदो। ॿी हूंदी आहे निजासत हुकुमी, यानी ज़ाहिरनि त पलीती मौजूदु न हुजे पर शरीयत जो हुकुम हुजे उनखे ख़तमु करण जो। मिसाल जीअं माण्हू जो वुज़ू टुटी थो पए, हाणे वुज़ू टुटी पियो त असांजो ज़ाहिरी उज़वनि में त का ख़राबी नथी अचे न, हथनि खे पेरनि खे या ॿाहुनि खे धोअण में इन में का निजासत लॻे, पर वरी बि असांखे वुज़ू करणो थो पए, यानी ज़ाहिरनि उहा पलीती मौजूदु न आहे पर हुकुमी तौर ते उहा आहे, यानी असांखे हुकुम आहे पाकाई करण जो। ठीकु आहे। या वरी को शख़्स जनाबत वारो आहे त जुनूबी शख़्स जे लाइ हुकुम आहे त उहो गुस्ल करे, त इहा बि छा आहे निजासत हक़ीक़ी आहे हुकुमी आहे, इहा बि निजासत हुकुमी आहे। ठीकु आहे। त निजासत हुकुमी जे लाइ ज़रूरी आहे त माण्हू पाणीअ सां पाकाई हासिल करे, वुज़ू करे या गुस्ल करे, त उन लाइ पाणी हुजणु शर्त आहे। निजासत हक़ीक़ीअ जे लाइ पाणी हुजणु शर्त न आहे। निजासत हक़ीक़ीअ खे पाक करण जे लाइ लाज़िम आहे त सिर्फ़ु निजासत खे माण्हू परे करे, पोइ उहा निजासत परे पाणीअ सां करे या निजासत परे सरके सां करे, या अॼोके दौर में पेट्रोल आहे, डीज़ल आहे, कंहिं शख़्स पेट्रोल सां बि चाहे कपिड़ो धोई छॾियो त उहो कपिड़ो पाक, पर शर्त इहो आहे त उहा निजासत उतां हटी वञे। ठीकु आहे। त या निजासत हक़ीक़ी कंहिं शख़्स हटायो, पाणीअ सां न हटाईंदे, मिसाल पेट्रोल सां हटाईंदे या सरके सां हटाईंदे, त हाणे निजासत ख़तमु थी वई त हाणे उहो कपिड़ो पाक थींदो या न थींदो? पाक थींदो। छो थींदो? छो त इल्लत जेका ही कपिड़े जे नापाक हुजण जी उहा कहिड़ी हुई? निजासत। हाणे निजासत हटी वई, उहा इल्लत नापाक हुजण जी ख़तमु थी वई, त हाणे उनजो हुकुम बि नापाक हुजण जो ख़तमु कयो वेंदो, पाकाई जो हुकुम लॻायो वेंदो। ठीकु आहे। त इन मसइले में साबित थियो त इल्लत जे ख़तमु थियण सां हुकुम बि ख़तमु थी वेंदो। तर्जुमो कयो। सुम्मा बाद ज़ालिक इजमाउ अला नौअैन, पोइ इन्हीअ जे इजमाउ आहे ॿिनि क़िस्मनि ते। इजमा मज़हबी, इजमाउ सनद थी वियो न, हीउ इजमाउ मज़हबी। इजमा मज़हबी जा घणा क़िस्म आहिनि? ॿ क़िस्म आहिनि। शाबाश। हिकिड़ो मुरकब व गैर मुरकब। फल मुरकब, मुरकब जी तारीफ़ करे थो, गैर मुरकब जी तारीफ़ कोन कई अथई, मां अव्हांखे ॿुधाए आयो आहियां तारीफ़ हुनजी, वाज़ेह तारीफ़ बिल्कुलु। फल मुरकब, पोइ मुरकब इजमा, इजमा मुरकब छाखे चइबो? मा इज्तमा अलैहिल आराउ, उहो जो गॾु थी वञनि उन्हीअ ते आराउ, राय जो जमो आहे, मुज्तहिदनि जूं राय गॾु थियनि, माना हुकुम हिकु ई हुजे मुज्तहिदनि जो।
अला हुक्मिल हादिसत कंहिं पेश थींदड़ मसइले ते हुक्म ते मा वजूदिल इख्तिलाफ़ फिल इल्लत गॾु लभण इख्तिलाफ़ जो इल्लत में, यानी कि इल्लतूं मुख़्तलिफ़ हुजनि पर हुक्म साॻियो ई हुजे। मिसाल उन जो इजमाउ अला वजूदिल इंतिकाज़, इजमाउ इन ॻाल्हि ते त लभण इंतिकाज़ नाक़िज़ टुटणु वुज़ूअ जो, इंदल कए उल्टीअ जे वक़्तु व मसुल मिरात ऐं औरत खे छुअण जे वक़्तु। अम्मा इंदना पर असां वटि, हाणे कंहिं शख़्स औरत खे बि छुयो उल्टी बि कयईं, माना उल्टी कयईं पासे सां औरत बीठी वरी उनखे हथ बि लातईं, त हाणे असां वटि वुज़ू टुटी वेंदो, इमाम शाफ़ी वटि बि वुज़ू हुकुम साॻियो ई आहे पर इल्लत मुख़्तलिफ़ आहे। व अम्मा इंदना असां वटि फ़बिना अन अलल कए वुज़ूअ जो टुटणो, फ़बिना अन अलल कए बिना आहे उल्टीअ ते। व अम्मा इंदहू पर हज़रत इमाम शाफ़ी अलैहि रहमत वटि फ़बिना अन पोइ बिना आहे इहो अलल मस औरत खे छुअण ते। सुम हाज़ नौ मिनल इजमा, पोइ ही जेको क़िस्म आहे इजमा जो ला यबकी हुज्जतन न बाक़ी रहंदो हुज्जत बाद ज़ुहूरुल फ़साद, बाद ज़ाहिर थियण फ़साद जे, यानी कि फ़साद जे ज़ाहिर थियण जो मतिलबु आहे त इल्लत ख़तम थी वञे, ठीकु आहे, इल्लत ख़तम थी वञे त हुकुम बि बाक़ी न रहंदो। वाह फी अहदिल माख़ज़ैन, ॿिन्ही दलीलनि मञा ॿिन्ही हुजतुनि मञा कंहिं हिक में, हता लो सबता हता जेकॾहिं साबित थियो इहो त अनल कए बेशक उल्टी गैर नाक़िज़न टोड़ींदड़ नाहे वुज़ूअ खे। फ़अबू हनीफ़ा पोइ हज़रत इमाम आज़म ला यक़ूल बिल इंतिकाज़ न फ़तवा ॾींदो न फ़रमाईंदो बिल इंतिकाज़ वुज़ूअ जे टुटण जो। ठीकु आहे, सम्झ में आयो, यानी कि दलील मां इहा ॻाल्हि जेकॾहिं साबित थी वञे त उल्टीअ सां वुज़ू नथो टुटे त इल्लत ख़तम थी वई न, त इल्लत ख़तम थी वई त हाणे इमाम आज़म जेको हुकुम लॻायो उहो हुकुम बि कल अदम थी वेंदो। भलो सबत ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि साबित थी वञे त अनल मस त बेशक औरत खे छुअणु गैर नाक़िज़न इहो बि वुज़ूअ खे टोड़ींदड़ नाहे। फ़शाफ़ई ला यक़ूल बिल इंतिकाज़, पोइ हज़रत इमाम शाफ़ई अलैहि रहमत न फ़रमाईंदो बिल इंतिकाज़ वुज़ूअ जे टुटण जो, छो त इल्लत हिते बि ख़तम थी वेंदी त हुकुम खे ख़तम कयो वेंदो। लिफ़साद इल्लत वास्ते ख़तम थियण इल्लत जो, अल्लती बुनिय अलैहिल हुकुम उहो जो बिना कयो वियो हुयो उन्हीअ ते हुकुम। वल फ़साद मुतवहमुन खां उहो जेको तव्हांखे मूं एतिराज़ ॿुधायो उनजो जवाबु ॾेई रहियो आहे। एतिराज़ इहो हुयो न त हीउ इजमा बातिल आहे, इहो इजमा हुजणु न घुरिजे, छो त को हिकिड़ो मुज्तहिद मुख़्ती हूंदो, को हिकिड़ो मुज्तहिद मुसीब हूंदो, ठीकु आहे। सो जॾहिं को हिकिड़ो ख़ता ते हूंदो, को हिकिड़ो दुरुस्तगीअ ते हूंदो त ॿिन्ही खे मिलाए करे पोइ इजमा मुरकब खे दलील वठणु न घुरिजे, उनजो जवाबु ॾेई रहियो आहे। वल फ़साद ऐं जेको इहो फासिद हुजण वारी जेको इहो एतिराज़ थिए थो, जेका इहा ॻाल्हि आहे इहा मुतवहमुन, इहा सिर्फ़ु हिकिड़ो वहम आहे पर साबित त नाहे थियो न त इन मसइले में केरु ग़लति आहे केरु ख़ता ते आहे, इहा ॻाल्हि साबित सिर्फ़ु इहो हिकिड़ो वहम आहे ऐं वहम जे करे इजमा खे माण्हू बातिल करे नथो सघे, ठीकु आहे। ऐं वहम बि जेको आहे तरफ़ैन में आहे, ॿिन्ही तरफ़नि में आहे, त माण्हू कंहिंजी ॻाल्हि खे बातिल करे, कहिड़े मुज्तहिद खे माण्हू मुख़्ती तसवुरु करे, इहो त माण्हू तसवुरु करे ई कोन सघे बग़ैर दलील जे, ठीकु आहे। मुतवहमुन फी तरफ़ैन, इहो वहम आहे ॿिन्ही तरफ़नि में, वास्ते जाइज़ जवाज़ वास्ते इन जाइज़ हुजणु ऐं यकून अबू हनीफ़ा मुसीबन, हीअ त हुजे इमाम आज़म मुसीब मसइले में दुरुस्त, हीअ त हुजे इमाम आज़म मुसीब फी मसअलतल मस औरत खे छुअण वारे मसइले में, थी सघे थो इमाम आज़म इन मसइले में सही हुजे त जंहिं शख़्स औरत खे हथु लॻायो उनजो वुज़ू न टुटंदो। व मुख़्तियन फी मसअलतल कए ऐं ख़ता कंदड़ उल्टीअ वारे
मसइले में। थी सघे थो इमाम आज़म इन मसइले में ख़ता ते हुजे त इमाम आज़म जी फ़तवा आहे न त उल्टीअ में वुज़ू टुटी थो पए, थी सघे उल्टीअ में वुज़ू न टुटंदो हुजे, थी सघे थो इमाम आज़म इन में ख़ता ते हुजे, पर दलील त आहिनि ॿिन्हिनि मुजतहिदनि वटि। व शाफ़ई ऐं इमाम शाफ़ई मुसीबन फ़ी मसअलतिल कय, थी सघे थो पहुचंदड़ हुजे, दुरुस्त हुजे उल्टीअ वारे मसइले में, ऐं ख़ता कंदड़ हुजे छुअण वारे मसइले में, यानी कुझु बि थी सघे थो। कहिड़ी ख़बर त कहिड़ो इमाम कहिड़े मसइले में मुख़्ती आहे, कहिड़ो इमाम कहिड़े मसइले में मुसीब आहे, इहा का बि ॻाल्हि साबित न आहे, सिर्फ़ु वहम आहे। सो वहम जे करे इजमा खे फासिद करे नथो सघिजे जेसिताईं को दलील न अचे। फला युअद्दी, पोइ न अदा थींदो ही वास्ते बिना कंदे लभण इजमा जो बातिल ते, बिख़िलाफ़ मा तक़दम, बिख़िलाफ़ उनजे जेको अॻिते पोइते गुज़री आयो इजमा खां। पोइ हासिल बहस इहो आहे त अनहू जाज़, बेशक इहो जाइज़ आहे, इर्तिफ़ाउ हाज़ल इजमा, ख़तमु थियणु हिन इजमा जो। कॾहिं ख़तमु थींदो इजमा मुरकब, लिज़ुहूरिल फ़साद, वास्ते ज़ाहिर थियणु फ़साद जो, फ़ीमा बुनिया अलैह, फ़साद माना इल्लत, इल्लत फासिद थी वञे, इल्लत ई ख़तमु थी वञे, फ़ीमा बुनिया अलैह, उन में जो बिना कई वियो आहे इजमा, उहो अलैह उन ते, यानी इल्लत ते, जंहिं इल्लत ते इजमा जी बिना कई वई आहे, अगरि उहा इल्लत ई ख़तमु थी वञे त पोइ उहो इजमा ख़तमु थी वेंदो। वलिहाज़ा, ऐं इन जे करे इज़ा कज़ल काज़ी, जंहिं वक़्तु फ़ैसिलो कयो कंहिं काज़ी फ़ी हादिसते, कंहिं बि हादिसे में, कंहिं मसइले में, सुम ज़हर, पोइ इहा ॻाल्हि ज़ाहिर थी, रिक शुहूद, वास्ते ग़ुलाम हुजणु गवाहनि जो, रिक माना ग़ुलाम हुजणु गवाहनि जो, औ किज़्बुहुम, या उन्हनि जो कूड़ो हुजणु, बिर रुजू, रुजू करण सां, बाद में गवाह रुजू कयो त असां कूड़ी गवाही ॾिनी हुईसीं। बतल कज़ा उहू, त बातिल थी वेंदी उनजी कज़ा, काज़ी जी कज़ा हाणे बातिल थी वेंदी, पर काज़ी जी कज़ा मुद्दा अलैह जे हक़ में ऐं गवाहनि जे हक़ में बातिल थींदी, मुद्दई जे हक़ में बातिल न थींदी। व इल्लम यज़हर ज़ालिक, ऐं जेकॾहिं न ज़ाहिर थी आहे इहा फ़ी हक़ मुद्दई, मुद्दई जे हक़ में इहा कज़ा जो बातिल हुजणु ज़ाहिर न थींदो। व बे एतबार, इन्हीअ जे एतबार सां, हाज़ल माना, इहा माना जे करे, सकत वास्तकतत, ख़तम थी वियो, किरी वियो, मुअल्लफ़तु क़ुलूबुहुम, अनिल असनाफ़ समानियत, अठें क़िस्म खां, लिइनक़िताइल इल्लत, वास्ते ख़तम थियणु इल्लत जो, ठीकु आहे, यानी कि अठों क़िस्म हुयो न मुअल्लफ़तुल क़ुलूब जो, त हाणे इहो अनवाए मसारिफ़े ज़कात मञा इहो ख़तमु थी वियो, इहो छाजे करे जो इल्लत बि ख़तमु थी वई। वसक़त सहम ज़विल क़ुरबा, ऐं वास्ते ख़तमु थियणु हिसो ज़विल क़ुरबा जो, क़रीबी रिश्तेदारनि जो, जेके हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा क़रीबी रिश्तेदार हुया, छाजे करे, लिइनक़िताइ इल्लत ही, वास्ते उन इल्लत जे ख़तमु थियण जे करे। व अला हाज़ा, ऐं इन्हीअ जे करे, इज़ा ग़सल सौबन नजस, जंहिं वक़्तु धोतो कंहिं पलीत कपिड़े खे, बिल खल, सुर्के सां, फ़ज़ालत नजासत, पोइ नजासत ख़तमु थी वई, यह हुकुम बेतहारतिल महल, हुकुम लॻायो वेंदो उन महल जे तहारत जो, लिइनक़िताइ इल्लतिहा, उन इल्लत जे ख़तमु थियण जे करे। व बिहाज़ा, ऐं इन जे करे साबित थियो फ़र्क़ु दरमियान हदस जे ऐं ख़बस जे, हदस जेका आहे निजासत हुकुमी, ऐं ख़बस निजासत हक़ीक़ी, हदस माना बेवुज़ू थियणु, या निजासत हुकुमी आहे न इहा। फ़इनल खल, पोइ बेशक जेको सुर्को आहे, यज़ीलु निजासत, इहो ख़तमु थो करे निजासत खे महल खां। फ़अमल खल, पोइ पर जेको सुर्को आहे, ला युफ़ीदु तहारतुल महल, इहो न फ़ाइदो ॾींदो उन महल जी पाकाईअ जो, माना सुर्के सां माण्हू वुज़ू करे नथो सघे, सुर्के सां माण्हू गुस्ल करे
नथो सघे। ठीकु आहे। वइनमा युफीद हाल मुतहिर, छो त जेकॾहिं माण्हू सुरके सां गुसल सुरके सां जेकॾहिं माण्हू वुज़ू करे त सुरके सां असां कपिड़ो त उन लाइ धोतोसीं त उहो निजासत खे परे करे, परे थींदी त हुकुम लॻाईंदासीं न, पर वुज़ू में त इहो हुकुम ई न आहे, छो त वुज़ू में उन्हनि जिस्मनि ते ज़ाहिरी पलीती आहे ई कोन, इहा त हुकुमी पलीती आहे ऐं पाणी जो शर्त आहे हुजणु। ठीकु आहे। सो इन में इल्लत ख़तम ई कोन थी सघे। बेशक फ़ाइदो व इनमा युफीद आहे, बेशक फ़ाइदो ॾिए थो उन जो मुतहिर, पाक थींदड़, वहुवल माउ, पाक कंदड़, वहुवल माउ, ऐं उहो पाणी आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर